नज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेकी सिंध ऐं ख़ासि तौर ते ज़िले नवाबशाह में कहर जी गर्मी गुज़िरियल हफ़्ते खां वठी शुरू थी वई आहे ऐं हीट स्ट्रोक जो अलर्ट बि जारी कयो वियो आहे। हिकु तरफ़ नवाबशाह में जेको गर्मीअ जो टेम्परेचर आहे उहो 50-51 सेंटीग्रेड हुजण जे बावजूदि बि वापडा तरफ़ां जेकी अण ऐलानियल लोड शेडिंग आहे या बिजलीअ जी जेकी बंदिश आहे उन जे हवाले सां नवाबशाह जा शहरी हिन मोतमार गर्मीअ में ॿिटे अज़ाब जो शिकार आहिनि। जॾहिं त गर्मी वधण जे हवाले सां हीट स्ट्रोक जो अलर्ट बि जारी थियण खां पोइ इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल कमेटी तो टाउन कमेटीज़ बि फॉर्मेलिटी तौर ते जेके हीट स्ट्रोक जे हवाले सां मेयरमेंट कया विया आहिनि। जॾहिं त गर्मीअ जे वधण जे करे जेकी बर्फ़ आहे उहा ब्लैक ते विकिरो थियण सां गॾु जेके बर्फ़ मालिक आहिनि उन्हनि जा अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। ग़रीब ऐं मिसकिन माण्हू हाणे उहो हिन मोतमार गर्मीअ में थधो पाणी पीअण लाइ बि मजबूर आहे। उन हवाले सां इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे सो तहरीक न वरितो आहे, न बिजली जी लोड शेडिंग ते कंट्रोल करे थी, न ई वरी जेकी बर्फ़ जी जेकी घाटे टोड़ इज़ाफ़ो आहे उन ते को कंट्रोल करे त कोशिशि कंदासीं त हितां आवाम खां पुछूं, इंतिज़ामिया खां पुछूं त हिन हीट स्ट्रोक जे हवाले सां नवाबशाह शहर में कहिड़ा मेयरमेंट कया विया आहिनि। लाइट जो वॾो बहरान लॻो पियो आहे। 24 कलाक में 3-4 कलाक मस थी अचे, हर टाइम परेशान आहे आवाम। नवाबशाह में ॾिसो त गर्मी पद कहिड़ो हिसाब पियो हले त बि असांजी लाइट कोन्हे को ज़ुल्म लॻो पियो आहे। 24 कलाक परेशान आहे आवाम, ॿार त ॿार परेशान आहिनि। असां इन खां अलावा गैस कोन्हे को, बर्फ़ मिले थो सो बि ब्लैक ते, 50 खां घटि बर्फ़ कान थी मिले। ग़रीब माण्हू काॾे वञे? बर्फ़ जे लाइ परेशान अलॻि आहियूं, लाइट जे लाइ अलॻि परेशान, पाणी त पाणी कोन थो अचे, हर टाइम परेशान आहे। मां खुदारा इन जे बारे में कुझु सोचियो वञे, आला अख्तियार कुझु इन लाइ अमल कनि। हालत लॻो पियो आहे, न बर्फ़ आहे, न बिजली आहे, न गैस आहे। बिजली बि अहिड़े टाइम ते कटिन पिया जेको 2 कलाक ॾियनि था, मंझंदि जो जेको आराम जो टाइम आहे। बर्फ़ आहे ब्लैक ते पियो हले, 1000 रुपया कहना, 1200 रुपया कहना, 900 रुपया कहना। किथां हिन बिलाकी में ग़रीब 50-100 खां घटि त वठनि ई कोन था। 2-3 दफ़ा वठे 200-250 रुपया, हुनजो तारीख़ घणो आहे, किथे आहे रोज़गार जो हू पंहिंजो रोज़ी जो कनि, बर्फ़ जो कनि। गैस जो इहो हालत आहे, सिर्फ़ु 2 कलाक सुबुह जो ॾियनि था बसि, शाम जो बि 2 कलाक ॾियनि था बसि। इहो बि खुदारा इन ते कुझु गौर कयो वञे, डीसी साहब खे चओ, इंतिज़ामिया खे चओ। किथे सदर जो शहर आहे, हुनजो इंतिज़ामिया सुतो पियो आहे। लाइट खे त छॾियो, पर असां वटि पहिरीं त ॻाल्हि गर्मी नवाबशाह में एतिरी हद ताईं आहे, 50-51 सेंटीग्रेड बि हले, जेका जिक वारी सिबी खे मारे वई आहे। ऐं उन खां पोइ लाइट जो एॾो बहरान आहे जंहिंजे करे हिकिड़ो त बिल हाई लेवल जा अचनि, मीटर में रीडिंग हिकिड़ी आहे, वरी उन में एक्स्ट्रा बि उन में यूनिट हणी मोकिलींदा, बिल पेड कयूं था, पर उहा असांखे फैसिलिटी नथी मिले जेका मिलणु घुरिजे। ऐं असां त चाहियूं था त भई हींअर कोशिशि करे, जीअं वज़ीर आज़म साहबु भई इहो ऐलान कयो त लोड शेडिंग न थींदी, त उहो कोशिशि करे लोड शेडिंग खे ख़तमु कयो वञे। ऐं सन स्ट्रोक ऐं हीट स्ट्रोक जे करे जेका आवाम शहर में हले थी न, उन आवाम जे लाइ जेके स्टॉल आया विया पाणीअ जा, हिननि जा, हाणे पाणी हिकिड़ो सादो आहे, उन मां उन्हनि में उन्हनि खे न को प्लेटिलेट्स था मिलनि, न को इलेक्ट्रोलाइट्स था मिलनि। उन्हनि खे घटि में घटि कोशिशि करण घुरिजे त अहिड़ा मशरूबात रखनि। ऐं बर्फ़ त आहे ई कान, कारखाननि में बर्फ़ कान्हे, स्टॉलनि ते पाणी उहो ई साॻियो गरम, माण्हू रिहाइड्रेशन जे करे दस्तनि उल्टनि में पूरा थी विया आहिनि। महिरबानी करे असांजे नवाबशाह में एॾी हीट स्ट्रोक ऐं सन स्ट्रोक जे करे तकलीफ़ आहे आवाम खे, उन आवाम जे लाइ कोशिशि करे ॿियो न त स्टॉलनि ते मशरूबात जो बंदोबस्तु कनि ऐं प्लस में लोड शेडिंग खे ख़तमु कनि। असां नवाबशाह जा रहवासी आहियूं, हे सदर साहब जो शहर आहे, हिते 12 खां 15 कलाक लाइट ई न आहे। ऐं लाइट न हुजण जे करे वरी बर्फ़ बि ठुप नथी मिले। सॼे ॾींहं में 200-250 जी बर्फ़ वठंदा, पोइ बि पाणी थधो न आहे। उहो बि कंहिं महिल मिले थी, कंहिं महिल नथी मिले। जेको कैंप लॻाए वेठा आहिनि गरम हवा खां बचाइण जे लाइ, थधे पाणी जी, उन्हनि वटि वञे त पाणी ई न आहे, थधो त छॾ, रंधो गरम बि न आहे। अॼु ॿारनि जे अस्पताल में वियासीं ॿार खे चेक कराइण जे लाइ, हुते कैंप लॻियल आहे दर जे भरिसां, हुते दर जे भरिसां कैंप में वियासीं पाणी जे लाइ। चई पाणी आहे ई न, या गाॾी न आई आहे फायर ब्रिगेड जी, वो ईंदी पानी पहुचंदो पोइ पियारींदासीं। जिथे लोड शेडिंग जी ॻाल्हि आहे त लोड शेडिंग हिते लाइट त बिल्कुलु कान्हे का। हिकु त हूअं ई बि सॼी सिंध मां जेको आहे सो खां वधीक
सिंध खां वधीक नवाबशाह में जेका गर्मी पए थी उहा घटि में घटि माना 50-51 सेंटीग्रेड गर्मी त ख़ैर हिकु कुदरत जे तरफ़ां आहे, पर जेके जो वापडा पारां जेका गैरेलान या लोड शेडिंग कई वई आहे 15 खां 16 कलाक जेका आहिनि उहा लाइट आहे। हिकु त लाइट कान्हे का, ॿियो लाइट जे करे जेको आहे सो हिते बर्फ़ नथी मिले। लाइट हूंदी त कारखाननि में जेको बर्फ़ थींदी न, बर्फ़ कान्हे ऐं जेको आहे सो घर छा जेको ग़रीब माण्हू जेके उहे गरम पाणी पीअण ते जेके जेको आहे सो उहे मजबूर आहिनि। असां जेको आहे सो वफ़ाक़ हुकूमत खां पुरज़ोर इहो मुतालबो कंदासीं त ख़ुदा रहा घटि में घटि तव्हां लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणियो त घटि में घटि जेके ग़रीब मिसकिन जेके माण्हू आहिनि ऐं जेको आहे सो उहे सुख सां रही सघनि ऐं जेको आहे सो कारोबार जेके माण्हू बर्फ़ जेका लाइट जे करे जिन जा कारोबार हलनि था उहे जेको पंहिंजे बचनि जो रोज़गार करे सघनि। साईं नवाबशाह में लोड शेडिंग एॾी त वधी वई आहे जो मां तव्हांखे ॿुधायां त रहणु जेको आहे घर में रहणु ॾुखी ॻाल्हि आहे। घर में रहूं था, गर्मी ॿाहिरि था निकिरूं, वरी गर्मी जे कंहिं कमकार सां वञूं था त गर्मी एॾी नवाबशाह में वधी आहे। 51 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे नवाबशाह में, ऐं उन खां बावजूदि लोड शेडिंग वफ़ाक़ हुकूमत सिंध सां दुश्मनी करे छॾी आहे त लाइट त ॾियनि ई कोन था नवाबशाह में। अगरि लाइट आहे बि सही त उहो बि 2 कलाक, 24 कलाकनि मां 2 कलाक लाइट आहे। जे 2 कलाक लाइट आहे त वरी जेकॾहिं ट्रांसफार्म फाटी थो वञे त वरी ठाहिण जो नालो न। 3-3 लख 4-4 लख आवाम खां था घुरनि ट्रांसफार्म ठाहिण जा। वापडा वारनि खां अपील था कयूं त तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजा पेट था भरो, पर हाणे जेको आहे ग़रीब आवाम ते हिकिड़ो ॾुखियो वक़्तु आयो आहे, एतिरो गर्मी अची वियो आहे। तव्हां हींअर त लाइट खे छॾियो, कम से कम माण्हू जेको आहे पंहिंजो ज़िंदगी थो गुज़ारे सघे। त मां गुज़ारिश कंदुसि वापडा जे चीफनि खे, वापडा जे SDN खे त बाबा लाइट जेको आहे घटि थोरो ख़्यालु कयो वञे ऐं लोड शेडिंग घटि कई वञे नवाबशाह शहर में। गर्मीअ जी सूरत हाल एतिरी आहे जो असां पंहिंजे घरनि ताईं महदूद थी आहियूं। ऐं ॿिए पासे अगरि ॾिठो वञे त नवाबशाह में जेकी लोड शेडिंग आहे उहा 24 कलाकनि मां सिर्फ़ु असांखे लाइट जेको आहे सो 3 खां 4 कलाक ॾिनी थी वञे। ऐं लोड शेडिंग एतिरी आहे, उन में बि वरी जेको आहे सो लाइट जेकी आहे उहा तमामु थोरी आहे। लाइट ॾियनि था त पंखा जेका हलनि पिया त महसूसु नथी थिए त का लाइट असांखे मिले पई या न पई मिले। इहो असांजे जेको आहे सो सिंध हुकूमत ते जेको आहे वफ़ाक़ ज़ुल्म कयो वेठो आहे, इहो ज़ुल्म बि ख़तमु कयो वञे। ऐं ॿियो जेको आहे सो नवाबशाह में असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते बर्फ़ जा जेका कारखाना आहिनि उहे मुकमल तौरु बंदि थी चुका आहिनि। आवाम जेको आहे सो थधे पाणी पीअण जे लाइ बिल्कुलु तरसी रही आहे। ऐं जॾहिं असां ज़िले नवाबशाह जी इंतिज़ामिया जे ॾे मुंहुं कंदासीं त ज़िले इंतिज़ामिया जेको आहे सो नवाबशाह वारनि जे लाइ को बि अहिड़ा उपाउ न वरिता आहिनि जेकी ग़रीब आवाम खे जेकी सहूलियत मुहैया थी सघे। इंतिज़ामिया जेको आहे सो न कंहिं चौक चौराहनि ते पाणी जूं थधियूं सबिलूं हयूं आहिनि। ऐं ग़रीब जेको आहे सो उहे गर्मीअ में तड़पनि पिया। ऐं असां जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे निकिरण जे लाइ मजबूर थी विया आहियूं। असांजो इहो मुतालबो आहे त जेको आहे फौरी तौरु ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं लोड शेडिंग जेकी आहे सो उहा ख़तमु कई वञे। बिजली कलाक हले थी त 2-3 कलाक बंदि, बसि इहो चकर लॻो पिया। ग़रीब गुरबे जो पघार पियो थो निकिरे। जीअं हींअर ॾिसो था असां ऑफिस मां था अचूं त बि पघार पियो था वहनि। इंतिज़ामिया में वटि पंहिंजे DC डिप्टी कमिश्नर वटि लाइट न आहे, सोलर पियो थो हणाए त ॿिया काॾों ग़रीब छा कंदा? इहा ई ॻाल्हि आहे न। बर्फ़ महांगो थो मिले, गरियल थो मिले, महांगो थो मिले। 50-100 खां मथे नथा ॾियनि। घटि न वठो, मथे वठो, घटि न वठो। लेट घटि आहे बाबा साईं, शेडिंग आहे वॾी बाबा साईं। नवाबशाह में 16 घंटा बिजली न आहे। उन खां अलावा 51 सेंटीग्रेड आहे हले पई गर्मी। उन खां अलावा बर्फ़ जी एतिरी किल्लत थी वई आहे, बिजली आहे ई कोन। हितां जा जेके इंतिज़ामिया आहे उहा ख़ामोश निंड में सुती पई आहे। उन खां अलावा असांजा जेके MP MNAs आहिनि उहे बि निंड में सुता पिया आहिनि, फ्रिजनि में सुता पिया आहिनि। आम माण्हू जेको ग़रीब माण्हू आहे उहो वीचारो परेशान हाल आहे। बिजली जेकी एतिरी बंदिश 16 कलाक बंदिश, माण्हू बेहोश थी वञनि था, दिलि जा दौरा पवनि था माण्हुनि खे। उन खां अलावा ॿार बेहोश थी वञनि था। नियाणियूं जेके पेपर ॾियनि थियूं, विच में कल्ह बि पेपर हुआ नियाणियुनि जा, गर्ल्स डिग्री कॉलेज में छोकिरियूं बेहोश थी वियूं, छोकिरा बेहोश थी विया। त ॾाढो ॾुखियाई ॾिसणी पवे थी। त उन जे लाइ असां सिंध गवर्नमेंट खे बि गुज़ारिश कंदासीं, हितां जे नुमाइंदनि खे बि गुज़ारिश कंदासीं त ख़ुदारा निंड मां उथो ऐं पंहिंजे आवाम जो सोचो। असां चवणु इहो था चाहियूं त लाइट असां वटि ठुप कान्हे का। लाइट 2 कलाक अचे थी त 2 कलाक कान्हे का। सॼो ॾींहुं माना असां रश्के था वञूं था घर त घर लाइट कान्हे का। बर्फ़ न आहे, बर्फ़ नथी मिले कारखाने तां, ॾाढी महांगाई आहे। असां सदर साहब खे इहा अपील था कयूं त लाइट जे बारे में कुझु असां सां को। गर्मी तमामु ॾाढी घणी आहे। तव्हां ॾिसो था आवाम जो बर्फ़ कान थी मिले, लाइट बि कान्हे का, इन करे बर्फ़ नथी मिले। जिते वञूं था महांगाई आहे। सदर साहब खे इहो चवंदासीं त लाइट जी बि कुझु असां लाइ महिरबानी करनि। लोड शेडिंग जो इहो हाल अथव त माना हिते जी इंतिज़ामिया खे माना
का माना एहसास ना ग़रीब आवाम जो ऐं ना का अहिड़ी का ॻाल्हि आहे त माना ग़रीबनि खां अचे पुछिजे बसि वोटनि जे करे ईंदा आहिनि वोट वटि। ना मीडिया कूड़ नथी हणे, मीडिया बिल्कुलु सच थी ॾेखारे, इंतिज़ामिया कूड़ी आहे, इंतिज़ामिया बिल्कुलु कूड़ थी हणे, सॼे ॾींहुं कूड़ थी हणे। हिते ना लाइट आहे, 24 कलाक ॾींहं में 24 कलाक हूंदा आहिनि, 20 कलाक 21 कलाक ई लोड शेडिंग कंदा आहिनि, 2-3 कलाक ॾींहुं एहसान कंदा आहिनि माण्हुनि ते। अहिड़ो हिननि जो हाल आहे। सर मुंहिंजे हिसाब सां जेतिरी हिननि ऐलान कयो आहे एतिरो त माना घटि में घटि ॾियनि, 12-13 कलाक त ग़रीबनि खे ॾियनि लाइट, ऐं लाइट बि नथा ॾियनि ऐं बिल बि मोकिलनि था ग़रीबनि खे। ॾिसो ना केतिरो केतिरो बिल मोकिलनि था। हिननि खां को पुछण वारो न आहे को की बाबा तव्हां छा था कयो, को पाकिस्तान जो वाली वारिस आहे न आहे, को पाकिस्तान निधड़को आहे, को हिननि जी आवाम निधड़की आहे, बसि रुले थी ईअं ई, बसि ग़रीब ॾिसो था मरनि था, बसि हिननि खे का परवाह न आहे, अयाशी में पूरा आहिनि बसि सभु। गर्मी बेहिसाब है, तकरीबन 50-52 तक इधर जा रही है ना गर्मी। बर्फ़ तो ऐसे मिल रहा है जैसे मिठाई नहीं मिल रही हो, खैरात मिल रही है, पैसे दे के भी नहीं मिल रही, धक्के लग रहे हैं ब्लैक में यानी कि ना। और लाइट आई करना सी, लाइट ठुप लोड माना लाइट जो बंदोबस्त ना है, ना बर्फ़ थी मिले ना पानी थदो, आवाम सॼो ॾींहुं पैसनि लाइ बर्फ़ नथी मिले। इंतिज़ामिया वॾी माना फेल वही आहे, बर्फ़ ना आहे हिते। लाइट आहे ही कान का, छा कयूं, लाइट पूरी सिंध में कान्हे का, हिते जा सिंध में पूरी में कान्हे का। ॿाराड़ी तो वीचारा मरनि पिया था, अलाए छा छा आहे हुते। ग़रीब माण्हू बेज़ार आहिनि, गवर्नमेंट अलाए छा थी करे, सम्झ में नथी अचे त हिन गवर्नमेंट छा सोचियो आहे असांजे लाइ। 14 से 16 घंटे की लोड शेडिंग की जा रही है, जो कि बिला वजह बिला जवाज़ है। अभी आप मौजूद हैं रेशम गली में, लियाकत मार्केट का अहाता है। इसके अंदर 105% रिकवरी है, उसके बावजूद यहाँ पर 10 घंटे की मुसलसल लोड शेडिंग है। मैं अरबाब इख्तियार से सवाल करता हूँ, क्या हम अपने बच्चों को भूखा मार दें? क्या ऐसा करें जिससे उन्हें सुकून आ जाए? वो क्या चाहते हैं हमारी ज़िंदगियों से, जो इस तरीके से हमारे टॉर्चर किया जा रहा है कि हम आपको बता नहीं सकते। अभी ईद के त्यौहार इतने करीब हैं, उसके बावजूद बाज़ार के आप हाल देख सकते हैं कि ग्राहक का नामो निशान नहीं है। पहली बात तो कारोबार नहीं है, दूसरी चीज़ इतने टैक्स हम पे लागू कर दिए गए हैं कि हम क्या, हमारे जैसे तमाम दुकानदार दूसरे लोग खुदकुशियों की तरफ जा रहे हैं। खुदारा इस शहर नवाबशाह को बचाएं। मुतालबा करता हूं कि फिल फोर नवाबशाह लोड शेडिंग का दौरानिया कम से कम 6 घंटे किया जाए, जहां टेम्परेचर 52 डिग्री सेंटीग्रेड है। बराए मेहरबानी खुदारा होश के नाखून लें। अब आप क्या चाहते हैं लोगों से कि लोग घरों से निकलकर रोडों पर बैठ जाएं, और क्या करें? तुम्हारे लिए इतने टैक्सेस तुम लोगों को दे रहे हैं, उसके बावजूद पैसे देकर भी लाइट नहीं है। बताएं उस मुल्क का क्या करें हम? जो इंतज़ामिया के जो करते धरते हैं उन्हें मैं दावत देता हूं। फात खान, मैं कहता हूं आएँ मुझसे आके मुज़ाकरात करें और आकर मेरे साथ बैठें। शहर में मैं विज़िट कराता हूं कौन से एरिए हैं जहां पर लाइट मौजूद है और जहां इस तरह के हालात नहीं हैं। आधा घंटा आ रही है, 2-2 घंटे जा रही है, ना कारोबार है, ना लाइट है, ना कुछ है। तंग हुए पड़े, यकीन करो, हर लिहाज से। अब ना कोई सुनने वाला है, ना कोई देखने वाला है। किसके पास जाएँ, किसको जाके बोलें? सब अपने अपने एसी वाले और रूम्स में बैठे हुए हैं और किसी को कोई ख्याल नहीं है। इसका कोई मेहरबानी करके कोई बंदोबस्त निकालें, कुछ सोचें हमारे बारे में। सही नवाबशाह शहर के अंदर एक मिनट भी लाइट नहीं है। सुबह दुकान पर आते हैं जब लाइट नहीं होती है, रात को जब जाते हैं जब लाइट नहीं होती है। और नवाबशाह शहर में जो गर्मी पड़ रही है, तो इनको खुदा का जो है ना थोड़ा सा खौफ होना चाहिए। वापडा को, IC को, HDO को इतना डर होना चाहिए कि कल क़यामत के दिन हिसाब होगा। जो आवाम के साथ ये जुल्म कर रहे हैं, इंशाअल्लाह कोई ऐसा हुक्मरान आएगा जो इनका तख्ता कल्टी करेगा और इनका बेड़ा गर्क होगा। जिन्होंने इतना तंग किया हुआ है आवाम को, इतना तंग किया हुआ है कि अभी इस टाइम पे यहाँ पर लेडीज़ बैठी हुई है और वो गर्मी के अंदर बैठी हुई है। इनको थोड़ा सा भी एहसास नहीं है। घर में गर्मी, बाहर बाज़ारों में दुकानों पे कारोबार नहीं है। एक पहले ठुप कारोबार नहीं है, उसके बाद लाइट भी शहर के अंदर नहीं है। लाइट का कोई सेटअप नहीं है इधर, ठीक है। यहाँ के मेयर साहब हैं, ताज रशीद साहब, यहाँ के जो अपना वापडा के बड़े हैं, वो कोई इस चीज़ पे कोई अमल नहीं कर रहे, ठीक है। हमारे जितने भी नवाबशाह के जितने भी सदर हैं, कोई इस पे नज़र नहीं डाल रहे हैं, समझे ना। कारोबार पे, किसी चीज़ पे, हर चीज़ पे, घरों में बच्चे बीमार हो रहे हैं, बाज़ारों के अंदर औरतें गिर रही हैं गर्मी के साथ, लाइट बंद है। शेडिंग के लिए सारी कौम परेशान है। हुकूमत को चाहिए कि इस पर नज़र आसानी करे, ताकि जो अल्लाह भी उन पर रहम करे।
साईं लाइट आहे कोन, लाइट जो बुरा लॻो पियो आहे, न को बर्फ़ थी मिले, कारखाने ते वञी बर्फ़ 100 रुपए जी हेतिरी था ॾियनि, ऐं कारोबार एॾो डाउन थी वियो आहे असांजो, महांगाई थी आहे, लाइट जे सां तमामु घणो था कयूं त लाइट सां ॾियनि ई कोन था सही माने में, बर्फ़ नथी मिले, 100 रुपए बर्फ़ हेतिरी था ॾियनि। लाइट जो साईं वॾो बहिरान आहे हिते, 4-4 5-5 कलाक वेंदी आहे, बिना टाइम जे वेंदी आहे, हिन ते को लाइट वारनि ते न आहे। गर्मी खे वॾा बेज़ार थी विया आहियूं असां, सॼो ॾींहुं जनरेटर हलाइण थो, कारोबार में वॾो मसइलो थी वियो आहे असांजे लाइ। लाइट खां बिना त तव्हांखे पाण खे ख़बर आहे, हर शइ लाइट ते आहे, रोज़गार बि असांजो लाइट ते ई आहे, पेट्रोल ॾिसो केॾो महांगो आहे, ऐं ॿियो वरी गर्मी ॾाढो बेज़ार करे छॾियो हिते, ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे हुकूमत कुझु नथी करे, खाना पूरी कंदा आहिनि, बाबा हीअं करिणो आहे, थींदो कुझु कोन, असांखे उहे महिनत मज़ूरी करणी आहे, उहे कयूं पिया, रोज़गार कयूं पिया पंहिंजो। लाइट आहे न, मिड़ई नालो आहे बसि, लाइट कोन्हे, मरूं पिया गर्मी में, ॾिसो पिया हालत, ईअं पाणी जो लोड जे साम्हूं शरबत पियो हले, इहे अॼु हिननि कयो आहे, बाक़ी 2 ॾींहं बल्ब यार अंदरि की ख़ाली गरम पाणी पिया हलाइनि, छा ॿुधई मञूं पिया, में हाणे माशाल्लाह कमु अॼु सही थियो आहे, बाक़ी गर्मी आहे घणी मञूं था, लाइट जी लोड शेडिंग बि आहे वधीक, अलाह के पार था, बर्फ़ त मिले ई कोन थो, बर्फ़ शहर में आहे कोन, ब्लैक मिले में जेके कारखाना वारा खपाईंदा आहिनि। हुकूमत खां अपील इहा आहे की बाबा हाणे ॿियनि सदर जो शहर आहे, जे हिते लाइट न हुजे बसि बाक़ी हिते सदर जो शहर आहे, हिते लाइट बि हुजणु खपे, पाणी हर शइ हर सुख हुजणु खपे, पर हिते उहो को सुख आहे ई कोन, बेरोज़गारी घणी आहे, नवां शइ बुख बि घणी आहे। लाइट आहे कोन, ज़ुल्म आहे, असां जेको घर में मरूं था पिया, ऐं हर दफ़े सां हर महीने टैक्स लॻनि था, जेको असांजे हाणे असांजे घर में आहिनि 2 पंखा, उनजो अचे थो 25,000-22,000 किथां भरींदासीं, काम गर्मी आहे साईं ॾाढी करे, न बर्फ़ मिले थी 30 मिले कोन, 50 रुपए मिले थी। हुकूमत खां इहा अपील आहे त कुझु को टैक्स घटायो, कुझु को ग़रीबनि था ज़ुल्म घटायो। बाबा नवाबशाह शहर में ॾाढी गर्मी आहे, ऐं लाइट आहे न, वापदार आहिनि जिन्हनि खां पैसा वठंदा आहिनि उन्हनि खे लाइट ॾियण पिया, ऐं जेका बिल पेड कंदा आहिनि उन्हनि खे लाइट बि नथा ॾियण पिया, लाइट कटिजे पई वञे, माण्हुनि खे ज़ोरी ब्लैकमेल पिया कनि वापदार, असांखे पैसा ॾियो पोइ तव्हांजो असां हलाईंदासूं। सफ़ा घटि लाइट आहे, उन खां पोइ 50 सेंटीग्रेड या 60 सेंटीग्रेड 47 सेंटीग्रेड गर्मी हले पई, उन ते असांजे यूथ विंग ज़िले जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी फरहान अहमद लिगारी तरफ़ खां अॼु फरियाल टालपुर जे हुकूमत ते हीअ कैंप लॻाई आहे, हिते जेके आवाम माण्हू आहिनि उन लाइ, त हिते असांजो जेको कमु हले पियो, उन कंप्लेन हले पई, त उन हिसाब सां थधो पाणी मिठो शरबत में लॻारायो आहे ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी फरहान लिगारी जे हिसाब सां अॼु फरियाल टालपुर कम ते, ऐं जेतिरो थी सघंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ खां हिन जी नवाबशाह जी आवाम खे जेतिरो थी सघंदो रिलीफ असांजी तरफ़ ॾींदासीं, पोइ जेतिरो थियो। बहुत बुरी हालत है, नवाबशाह में लाइट नहीं है, बहुत बुरा हालत है, और तकरीबन 16 से 18 घंटे लोड शेडिंग हो रही है, बहुत बुरी हालत है। हम बिल्कुल नहीं, बर्फ़ तो बिल्कुल नाम की नहीं है, अगर कहीं है तो वो मनमाने रेट पे मिल रही है। लाइट कितने सड़ूं था गर्मी में, पक्का ही कोन था हलन, का शे का 25 मुआओं सां लाइट 3-3 कलाक 4-4 कलाक घुम लगी पई आहे, असां सां हालत थी वई आहे, बर्फ़ कान थी मिले, बर्फ़ ते एॾी रश आहे जीअं हुनजो राशन जो सामान मिलंदो हुजे, मींहं में ईअं रश आहे बर्फ़ ते। गर्मी जे लिहाज़ सां ॿार बेहोश बि थी सघे थो, त गर्मी वधीक थी थिए, इहो अगरि वियो पेपर थिए ई न पियो, लिखी न पिया सघूं, हेॾा होॾा टाइम ग़लति, सुभाणे वरी ग़लति टाइम मंझंदि जे टाइम में आहे, गर्मी ॾाढी आहे। जी नाज़रीन, ही तव्हां नवाबशाह जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हू दाऊं कंदे नज़र अचनि था, उन्हनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ मौतमार गर्मी आहे, त ॿिए तरफ़ वापडा जी ऐलानियल लोड शेडिंग ऐं बंदिश असांजी ज़िंदगी जेको आहे सो तबाह करे छॾी आहे, जॾहिं त बर्फ़ जे क़ीमतुनि में घाटे टोड़ इज़ाफ़ो हुजण जे करे ग़रीब ऐं मिसकिन माण्हू हाणे थधो पाणी बि पी नथा सघनि, जॾहिं त हिन जो इहो बि हुयो त इंतिज़ामिया नाले का शइ नज़र नथी अचे, अवामी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि हीट स्ट्रोक जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो को बि तहरीक न वरितो आहे, हिननि मुतालबो कयो इंतिज़ामिया खां त बर्फ़ जे कारखाननि ते जेको अघु बीणो कयो वियो आहे उनखे कंट्रोल कयो वञे, ऐं जेकी लोड शेडिंग आहे उनखे ख़तमु कयो वञे। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे इजाज़त, अला निगहबान।